मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वल्लज़ीना मअहु अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ारि रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कान सुज्जदन यब्तगून फ़ज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फ़ी वजूहिहिम मिन असरिस सुजूद ज़ालिका मसलुहुम फ़ित तौराति व मसलुहुम फ़िल इंजील। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वलदिही व वालिदिही वन्नासि अजमईन। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़्दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। जनाब सामीन इकराम, हर माण्हू चाहे थो त असांजो मुआशरो पुरअमन मुहबतुनि सां भरिजी वञे, नफ़रतूं अदावतूं ख़त्म थी वञनि। दोस्तो, इन जो बहितरीन हल अल्लाह जी रज़ा ख़ातिर मुहबत, पंहिंजे हर अमल जे अंदरि अल्लाह जी रज़ा खे मायार बणाइण। इन में मुआशरा सुधरनि था। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे दौर जे अंदरि इहा ई नियत हूंदी हुई। माण्हू कहिड़ो बि कमु कंदो हो, कहिड़ो बि अमल कंदो हो, मक़सद रब जी रज़ा हुई। अल्लाह ताला क़ुरान मजीद जे अंदरि इन हवाले सां ॿुधायो आहे, मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके अल्लाह जा रसूल आहिनि, वल्लज़ीना मअहु, ऐं उन सां गॾु जेके उन जा साथी यानी सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जिन, अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ारि रुहमाउ बैनहुम, काफ़िरनि ते सख़्त आहिनि ऐं पाण में रहम दिल आहिनि। तराहुम रुक्अन सुज्जदन, अवी उनखे जॾहिं बि ॾिसंदो अव्हां खे या रुकू जी हालत में मिलंदा या सजदे जी हालत में मिलंदा। बहरहाल जिते बि ॾिसंदो, चाहे घर हुजनि, चाहे मस्जिद में हुजनि, चाहे बनी बारे में हुजनि, चाहे कारोबार में हुजनि, किथे बि हुजनि, मक़सद छा आहे? यब्तगून फ़ज़लन मिनल्लाहि व रिज़वान। बसि उन्हनि जो मक़सदु इहो आहे त अल्लाह जी रज़ा असांखे मिली वञे, अल्लाह असां खां राज़ी थी वञे। उन्हनि जे हर अमल जो मक़सदु इहो आहे। उन्हनि जे मुहबतनि जो मायार, नफ़रतनि जो मायार, उन्हनि जे दोस्तीअ जो मायार, उन्हनि जे दुश्मनीअ जो मायार, उन्हनि जूं रातियूं, उन्हनि जा ॾींहं, उन्हनि जा सुबुह, उन्हनि जा शाम, उन्हनि जो जागण, उन्हनि जो सुम्हण, महज़ इन मक़सद सां हो त अल्लाह असां खां राज़ी थिए। ऐं हक़ीक़त आहे, मोमिन जी हर अदा इबादत आहे, पर ॻाल्हि इहा आहे रुगो नियत में इहा शइ रखे। इंसान पंहिंजी घरवारीअ सां मिले थो, अगरि शरई हक़ सम्झी मिले थो त सच सम्झो त इहा बि उन जे लाइ इबादत आहे। पंहिंजी घरवारीअ जे वात में मानीअ जो गिरह विझे थो, इहा बि इन जे लाइ इबादत आहे। अल्लाह ताला मोमिन जी हर अदा खे इबादत करे छॾियो आहे। हर अल्लाह जो बानो जेको बि कमु करे उनमें अल्लाह जी रज़ा शामिल करे, इहा नियत करे, इन में वॾी कामयाबी आहे। सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जिन जूं मुहबतूं नफ़रतूं सभु अल्लाह जी रज़ा ख़ातिर। अल्लाह ताला खे इहे अदाऊं एतिरे क़दुरु त प्यारियूं लॻियूं जो इन्हनि जो तज़किरो सिर्फ़ु क़ुरान में न, इन्हनि जे पैदाइश खां बि अॻु में ज़ालिका मसलुहुम फ़ित तौराति व मसलुहुम फ़िल इंजील। अल्लाह ताला फरमायो, मूं इन्हनि जूं मिसालूं तौरात में बयान करे छॾियूं, इंजील में बयान करे छॾियूं।
छो जो ही हर मामले जे अंदरि अल्लाह जी रज़ा खे साम्हूं आणनि था। अल्लाह रहम करे, अॼुकल्ह त हालत अहिड़ी थी वई आहे असांजे मुआशिरे जी, जो असां अल्लाह जी इबादत कयूं था उते बि रब जी रज़ा नथा रखूं। फलाणो ॾिसे, फलाणो मुतमिन थिए, फलाणो मूंखे निमाज़ी सम्झे, इलाइक़े वारा मूंखे मोमिन सम्झनि, इलाइक़े वारा मूंखे मुतक़ी परहेज़गार सम्झनि। केतिरे क़दुरु असां घुसी चुका आहियूं। हक़ीक़त छा आहे त अव्हां पंहिंजो ॿनी कयो था, को हार को करे थो त बि उन में इहा नियत हुजणु घुरिजे त आउं पंहिंजे बचड़नि जे लाइ हिकु जाइज़ महिनत करियां थो, उन्हनि जे लाइ हलाल रोज़ी तलाश करियां थो। अल्लाह ताला मूंखे इन जो बि अजर ॾिजे। को कारोबार करे थो, उहो इन नियत सां करे त मूंखे पंहिंजे बचड़नि जा हक़ अदा करणा आहिनि, पंहिंजे दोस्तो अहबाब साथियुनि जा हक़ अदा करणा आहिनि, ऐं अल्लाह मूंखां राज़ी थिए ऐं अल्लाह जी रज़ा ख़ातिर दुनिया जा हक़ निभाइण जे करे कारोबार थो करियां। अल्लाह ताला उनखे बि अजर ॾिजे। बहरहाल बुनियादी जेको मक़सदु आहे मोहबतनि ऐं निफ़रतनि जो मायार अल्लाह जी रज़ा ख़ातिर, ऐं जेको इंसान अल्लाह जी रज़ा ख़ातिर नेक माण्हुनि सां मोहबत करे थो, सच पुछो अगरि मुआशिरे जे अंदरि अहिड़ी आदत पइजी वञे हर माण्हू अल्लाह जी रज़ा खे मायार बनाए, मोहबत जो पूरो मुआशिरो बहितर बणिजे। साहबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जे दौर में छा त मोहबतूं हुयूं। ज़मीन मां खज़ानो निकिरे थो, जेको ज़मीन जंहिंजे कब्ज़े में आहे उहो चए थो मुंहिंजो न आहे, मूं जंहिंखां वरितो आहे खज़ानो हुनजो आहे। उन वटि हली वञे थो, उहो चए थो मूं तोखे ज़मीन ॾेई छॾी, खज़ानो मुंहिंजो न आहे। फ़ैसिलो छाजो आहे? हू बि चए थो मुंहिंजो न आहे, हू बि चए थो मुंहिंजो न आहे। असां वटि अहिड़ो फ़ैसिलो आहे। शहीद थी रहिया आहिनि, पाणीअ जो गिलास हू चए थो हू पीए, हू चए थो हू पीए, ज़ख़्मनि सां चूर आहिनि, छा पोज़ीशन? असां वटि सगे भाउ खे केतिरे क़दुरु तकलीफ़ ऐं अज़ियत ॾिए थो, हालांकि गहराई सां ॾिठो वञे अल्लाह बहितर करे। साहबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जिन जे दौर खे ॾिसो, रसूलुल्लाह सम्झने हिकु मुहाजिर साहबी ॿिए साहबी खे बतौर इस्लामी भाईचारे में ॾिए थो, हीउ तुंहिंजो इस्लामी भाउ अथई। उहो अदा मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखे मुंहिंजो भाउ चयो आहे। इलाइक़ो अलॻि आहे, दुनिया जे हिसाब सां को रिश्तो न आहे, रत जो रिश्तो को न आहे, पर रिश्तो इस्लाम जो आहे। पर छा थो चवेसि? उहो अदा मुंहिंजूं 2 ज़ालूं आहिनि, तूं ॾिस जेका तोखे पसंदि अचे उनखे तलाक ॾियां, तूं निकाह करीस। ओ अदा मुंहिंजा 2 बाग़ आहिनि, तूं ॾिस जेको तोखे वणे सो तोखे ॾियां। इहो आहे अल्लाह जी रज़ा ख़ातिर मोहबत। बकरीअ जो सिसोटो हिकिड़े साहबी वटि हो, उन चाहियो मुंहिंजो ॿियो को भाउ खाएसि, ओॾे ई मोकिलियो वियो। उन ई सोचियो मुंहिंजो ॿियो को भाउ खाए। ईअं थींदो हिकु बकरीअ जो सिसोटो 7 घर चेंज करे आख़िर साॻे ताईं पहुतो। सिसोटो वरी बि साॻे खाधो, सवाबु 7 माण्हुनि खे मिलियो। इस्लाम इन शइ जो नालो आहे। इस्लाम मोहबत, प्यार, अमन, रहमत, सुकून जो नालो आहे। अव्हांजे हर अमल जे अंदरि अल्लाह जी रज़ा जो मायार हुजणु घुरिजे। ऐं साहबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जॾहिं हिन शइ खे पंहिंजो मक़सदु बणायो, अल्लाह ताला दुनिया में उन्हनि जे लाइ सर्टिफिकेट जारी करे छॾियो, रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु। अल्लाह इन्हनि खां राज़ी, इहे अल्लाह खां राज़ी। इअमलू मा शिअ्तुम फ़क़द वजबत लकुमुल जन्नह। ऐं बदरियो, अव्हांजी मर्ज़ी, अॼु खां पोइ छा बि करियो, जन्नत अव्हां लाइ वाजिब थी चुकी आहे। अल्लाह जी रज़ा जा मुतलाशी उन्हनि खे ईअं मिलंदो। असां ऐं तव्हांजे हवाले सां छा आहे, जॾहिं जन्नत में इंसान पहुचंदो उते रब्बुल आलमीन पंहिंजे रज़ामंदी जो ऐलान कंदो। अल्लाह बिलफर्ज़ हिते दुनिया में कंहिंखां राज़ी बि थी वञे, पर इहो सर्टिफिकेट जॾहिं हथ में मिलंदो उहो जन्नत में मिलंदो। पर साहबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन खे हिन दुनिया जे अंदरि मिली। अल्लाह जी रज़ा ख़ातिर मोहबत करणु
हीउ को मामूली मसइलो कोन्हे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे, जॾहिं को अल्लाह जो नेक बानो कंहिं रब जे नेक बाने सां मुलाक़ात लाइ निकिरे थो, रस्ते ते अल्लाह रब्बुल आलमीन उन जे साम्हूं हिकु मलाइक मोकिले थो। उहो फ़रिश्तो उन बाने खां पुछे थो, ऐं अल्लाह जा बानो केॾांहुं वञी रहियो? उहो जवाबु ॾिए थो त आउं फलाणे अल्लाह जे बाने सां मिलण वञी रहियो आहियां। उहो मलाइक पुछेसि थो, छा तो ते को कर्ज़ु अथसि? सो लाहिण वञी थो? न, कर्ज़ु कोन अथसि। अहसान अथसि? न, अहसान कोन अथसि। पोइ छो वञी थो? ऐं इन लाइ वञा थो, हू अल्लाह जो नेक बानो आहे, बसि मूंखे रब जी रज़ा ख़ातिर उन सां प्यारु आहे, मोहबत आहे, उन जी मुलाक़ात में बि मूं रब जी रज़ा रखी करे उन सां मिलण वञा। उहो फ़रिश्तो चवेसि थो, यादि रख बेअन अल्लाह क़द हब्बक, बेशक अल्लाह ताला बि तोसां ईअं मोहबत करे थो जीअं तूं अल्लाह जे नेक बानी सां मोहबत करे। तूं अल्लाह जे नेक बाननि खे पंहिंजो महबूब बणाई थो, अल्लाह तोखे पंहिंजो महबूब बणाए थो। मामिलो हिते रुकिजे कोन थो। अल्लाह ताला जिब्रील अमीन खे घुराए थो, उनखे बि हुकुम ॾिए थो त फलाणो मुंहिंजो बानो मुंहिंजी रज़ा ख़ातिर मुंहिंजी ज़मीन ते मुंहिंजनि बाननि सां मोहबत करे थो, तो ते हक़ आहे, तूं बि उन सां मोहबत कर। अल्लाह जे बाननि जो मयार ई अलॻि आहे। हीउ को मामूली मसइलो जो क़यामत वारे ॾींहुं अल्लाह ताला असां खां पुछंदो, ऐं बाना आउं बुखारो हुउसि, मूंखे तो छो न खारायो? अल्लाह खाइण खां पाक आहे। ग़रीबनि जी बुख, मिसकीननि, मोहताजनि, मजबूरनि जी बुख अल्लाह ताला कहिड़े अंदाज़ सां पुछे थो। बाना आउं उञारो हुउसि, मूंखे तो प्यारियो छो न? बाना आउं उघाड़ो हुउसि, तो मूंखे ढकियो छो न? ही जुमिला कंहिंजे लाइ पिया इस्तेमालु थियनि? इन ग़रीबनि जे लाइ, इन अल्लाह जे बाननि जे लाइ इस्तेमालु पिया थियनि। ऐं असांजे दिलनि में अल्लाह जे बाननि जी इज़त न हुजे। असांखे दिलनि जे अंदरि अल्लाह जे बाननि जी इज़त बणाइणी पवंदी, दाख़िल करणी पवंदी। अल्लाह अकबर। जिब्रील अमीन खे जॾहिं रब्बुल आलमीन इहो हुकुम कनि था, फलाणो मुंहिंजो महबूब बानो आहे, तूं बि उन सां मोहबत रख। जिब्रील अमीन हेठि आसमाननि ॾांहुं लही अचे थो। माज़ा काल रब्बुकुम, सुवाल थिए थो, रब साईं छा हुकुम कयो? रब साईं फरमायो, मुंहिंजो फलाणो बानो मुंहिंजी रज़ा ख़ातिर मुंहिंजनि बाननि सां मोहबत करे थो, आउं बि उन सां मोहबत करियां थो। ऐं जिब्रील तूं बि मोहबत करीसि, ऐं मूं जिब्रील बि मोहबत करे छॾी। सॼी आसमानी मख़लूक बैक ज़बान थी करे ऐलान करे थी त असां बिल्कुलु उन सां मोहबत करियूं था जेको अल्लाह जो महबूब आहे, जिब्रील जो महबूब आहे, सो असां सभिनी जो महबूब। उन मोहबत जा असरात ज़मीन ते पवनि था, तव्हांजो उहो अल्लाह जो बानो ज़मीन वारनि जो बि महबूब बणिजी वञे। हाणे इन मोहबत जे हवाले सां दुनिया में बि मोहबत मिले थी, मुआशरे में सुकून मिले थो, अमन मिले थो, प्यारो शफ़क़त सां भरियल मुआशरो मिले थो। ऐं आख़िरत में पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, लहुम मनाबिरु मिन नूरिन यक़बतुहुमुन नबिय्यून वश्शुहदा। अल्लाह ताला उन्हनि माण्हुनि खे घुराईंदो, नफ़्सा नफ़्सी जो आलम हूंदो, माण्हू पघर में ॿुॾल हूंदा, के चेल ताईं, के कुल्हनि ताईं, के कननि ताईं, के पिया गोता खाईंदा। उन ॾींहुं रब्बुल आलमीन घुराईंदो उन्हनि बाननि खे जेके दुनिया जे अंदरि अल्लाह जी रज़ा ख़ातिर हिक ॿिए सां मोहबत कंदा। ऐं छा एज़ाज़ ईंदो? लहुम मनाबिरु मिन नूरिन। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, उन्हनि खे नूर जा मंबर अता कंदो, जॾहिं उते वेहंदा। यक़बतुहुमुन नबिय्यून वश्शुहदा, वक़्ती तौर शहीद ऐं अंबिया जे दिलि में बि इहो ख़्यालु पैदा थींदो, काश इहा शइ असांखे मामूली मसइलो कोन्हे। अल्लाह जी रज़ा ख़ातिर मोहबत। ऐं ॿी बुनियादी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां, छो जो वक़्त जी पाबंदी ज़रूरी हूंदी आहे। इख़्तिसारनि ऐं इशारतनि पियो बयानु कयां, का बि शइ हैसियत ऐं तफ़सीलनि बयानु न थी आहे, छो जो इल्मु हर कंहिं वटि तक़रीबन आहे, ॻाल्हि रुगो सम्झ में अचे। मोहबत, इंसान चवे थो आउं फलाणे ग़रीब सां मोहबत करियां थो, फलाणे मिसकीन सां मोहबत करियां थो, फलाणे मख़लूक सां मोहबत करियां थो,
अल्लाह जे नेक बाननि सां मोहबत करियां थो त हाणे इनखे असीं चेक कंदासीं। इहो चेक किथां थींदो? हाणे जेको मोहबत जो मखलूक मंझां पहिरियों हक़ ही अदा करे थो, पोइ सम्झो ॿिए खे हक़ ॾेई सघंदो। पहिरियों हक़ अदा नथो करे पोइ ॿियनि खे कॾहिं कोन ॾींदो। पोइ भले दुनिया जे इंसानियत जे नाते इंसानी हक़नि जे तंज़ीमनि जो सरबराह छो न हुजे। पहिरियों हक़ ख़ालिक जे हवाले सां त मुक़ाबिलो आहे ई कोन, छो जो ख़ालिक अकेलो आहे, उन जो मामिलो ई बुलंद आहे, आला आहे, सभु कुझु उन जे लाइ क़ुर्बान आहे। मखलूक मंझां पहिरियों हक़ मोहबत जो मुहम्मद रसूल जेको मुहम्मद रसूलुल्लाह सां मोहबत नथो करे, यादि रखो उहो कॾहिं बि अल्लाह जे बाननि सां मोहबत कोन थो करे सघे। भले दुनिया जे अंदरि अव्हांखे दावाऊं मिलनि पर दावाऊं सचियूं न आहिनि, छो जो मोहबत जो जेको पहिरियों हक़दार आहे उनखे मोहबत कोन ॾेई सघियो आहे, बाक़ियुनि खे छा ॾींदो? ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वलदिही व वालिदिही वन्नासि अजमईन। तव्हां मां को बि शख़्स एसी ताईं मोमिन नथो बणिजी सघे जेसी ताईं मूं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पंहिंजे दिलि जे अंदरि मिन वलदिही व वालिदिही वन्नासि अजमईन, पंहिंजे औलाद खां पंहिंजे वालिदैन खां पूरी इंसानियत खां वधीक महबूब न सम्झे तेसी ताईं मोमिन नथो थी सघे। जंहिंजी दिलि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहबत खां ख़ाली आहे, जीअं मोहबत खां ख़ाली आहे तीअं ईमान खां ख़ाली आहे। सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला गॾु हली रहिया आहिनि, मशहूर हदीस आहे, चंबी सां चंबी मिलाए हली रहिया आहिनि। अल्लाह अकबर, ख़्यालु आहिनि दिलि जी ॻाल्हि बयानु कयां, दिलि जो इरादो बयानु कयां। ऐं अल्लाह जा रसूल सासम अवी मूंखे हर शइ खां वधीक, हर शइ खां वधीक सवाइ मुंहिंजी जान जी पाण सां ख़ुशि कोन थिया। ऐं उमर एसी ताईं तुंहिंजो ईमान मुकमल नथो थी सघे जेसी ताईं तूं पंहिंजे जान खां बि वधीक मूंखे महबूब न सम्झंदे। उमर रज़ी अल्लाह ताला इन्नमा कान क़ौलुल मुमिनीना इज़ा दुऊ इलल्लाहि व रसूलिही लियहकुम बैनहुम अन यक़ूलू समिअना। बसि रुगो ॿुधण जी देरि हुई, साहबा इकराम जी इहा सिफ़त हुई, रुगो ख़बर पवे ही दीन आहे, रुगो ख़बर पवे ही इस्लाम आहे, बसि फौरन मञींदा हुआ ऐं अमल कंदा हुआ, देरि कोन कंदा हुआ, फौरन दिलि जे इरादे खे पलटियूं। ऐं अल्लाह जा रसूल सम अमी मूंखे हर शइ खां वधीक महबूब आहियो, हता की मुंहिंजी जान खां बि वधीक महबूब। ऐं वरी दावा कयूं, करे ॾेखारियूं। ऐं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहबत एतिरे क़दुरु रब्बुल आलमीन इन शइ में हिकमत रखी आहे जो अवी हैरान थी वेंदो। दुनिया में जेके मोहबत जूं वजहूं आहिनि उहे त 5 आहिनि। इंसान ख़ुसूसन जेका घणी मोहबत दुनिया में कई वञे थी, जंहिंजे करे माण्हू जानियूं बि पंहिंजा क़ुर्बान करे छॾींदा आहिनि। पहिरें नंबर ते त मज़हब ख़ातिर, दीन ख़ातिर मोहबत थींदी आहे। ऐं इन मोहबत में सम्झो वॾो असरु हूंदो आहे, जंहिंखे सम्झो ॼटकी लफ़्ज़नि में पाण जुनून चवंदा आहियूं, हालांकि जुनून कोन हूंदो आहे, इहो ईमान हूंदो आहे, ईमान जो नशो हूंदो आहे, पागलपनी कोन हूंदी आहे। त जॾहिं ईमान जी मोहबत, दीन जी मोहबत, मज़हब जी मोहबत जे करे सभ खां वधीक दुनिया में इंसान क़ुर्बानियूं ॾिए थो, सम्झा पंहिंजी मर्ज़ी पंहिंजा इरादा सभु ख़तमु करे छॾियो इस्लाम जे साम्हूं, दीन जे साम्हूं। हर मुस्लमान दीन खे अहमियत ॾिए थो, यानी मोहबत जी पहिरीं वजह दीनदारी। ॿी जेका वजह आहे सा मैटी, चाचो मामो बाबा धीउ पुटु मैटी आहे, एतिरे क़दुरु प्यारी आहे। मज़दूर ॿार ॼमे थो, 20 साल उनखे माउ पीउ ताकनि था, पल बि उनखां परे कोन था थियनि, जॾहिं फौत थी वञे थो ख़ुशि कोन था थियनि। ईअं कोन था चवनि त 20 साल हिन जी असां ड्यूटी ॾिनी आहे, अखियुनि जे में ॻोढ़ा आहिनि त असांजो बचिड़ो दुनिया मां वियो हले। हीअ का मामूली मोहबत कोन हूंदी आहे मैटी, इन में बि अल्लाह ताला वॾी क़ुर्बानी जो जज़्बो रखियो आहे।
दुनिया में कंहिंखे 5 रुपया बि सोची सम्झी ॾियूं था, अरबे रुपया पंहिंजे बचड़नि लाइ छॾे वञूं था। हाँ, छा आहे मैटी, उनजो प्यार, उनजे करे मोहबत थींदी आहे। 3 नंबर ते सीरत, किरदार, अखलाक भलो अथसि, सभिनि खे वणे थो, भले गैर मुस्लिम हुजे, पाड़े ओड़े सां सुहिणो हले थो त बि ख़्यालु करियूंसि था, अबा ही भलो माण्हू आहे, कंहिंजे अचर पचर में कोन्हे। किरदार जे करे बि असीं मोहबत कयूं था। 4 नंबर ते सूरत, हुसन, सूंहं जे करे मोहबत थींदी आहे। सुहिणी शइ इंसान खे वणंदी आहे, इहो फितरी अमल आहे। सुहिणी गाॾी हुजे, सुहिणो जानवर हुजे, सुहिणो इंसान हुजे, सुहिणी जॻह ठहियलु हुजे, जेका बि सूंहं आहे इंसान खे वणे। 5 नंबर ते मालदारी, पैसो ॾोकड़ जंहिं वटि आहे न, उहो बि इंसान खे वणे थो, भले हू असांजी मदद बि न करे, पर उनखे इज़त ॾींदासीं। हिकिड़ो तबियतनि मुआशरे जे अंदरि रस्मनि या शइ थी वई आहे। अचो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं इहे शयूं रखूं। सभ खां पहिरीं दीनदारी, दीनदारी में अल्लाह साईं जेको मक़ाम ॾिनो आहे पंहिंजे नबियनि खे ॾिनई, ऐं नबियनि मंझां बि दीनदारी जो मक़ाम मुहम्मद रसूल ॾिनई। अफ़ज़लुल अंबिया, इमामुल अंबिया जंहिंजो लक़ब आहे, जंहिंजे दीनदारी जे साम्हूं कंहिंजो मुक़ाबिलो ई कोन्हे मख़लूक में। मासूमानिल ख़ता जंहिंखे लक़ब मिलियल आहे, गुनाहनि खां पाक, जंहिंजो बचपनो, जंहिंजी नौजवानी, जंहिंजी जवानी, जंहिंजे ज़िंदगी जा आख़िरी अयाम पल पल लिखिया विया, हाँ, नुबूवत खां पहिरीं लिखिया विया, पोइ लिखिया विया, किथे बि का ग़लती हथ कोन आई, किथे बि को गुनाह हथ कोन आयो, किथे बि का ज़्यादती हथ कोन आई। खोड़ दुश्मन हुआ, उन्हनि ऐब ॻोल्हिया, रातो ॾींहुं इन मामले जे पोयां हुआ त को ऐब हथ अचे, ऐब न हथ अची सघियो। इहा आहे दीनदारी। वॾी ॻाल्हि ॿुधायां, इन्नहु अलीमुम बिज़ाति सुदूर, जेको सीननि जो राज़ ॼाणे, रब्बुल आलमीन उन ई बि जॾहिं मोहम्मद साहब जे सीननि जा राज़ खोलिया, दुनिया हैरान थी वई। राज़ कहिड़ा खोलिया विया? ऐं मोहम्मद साहब, तूं त उम्मत लाइ पंहिंजे पाण खे हलाक करे वठो, उम्मतनि जी कामयाबी जो तूं हरीस आहीं। पल पल तोखे पंहिंजा इहे साथी, पंहिंजा इहे उम्मती यादि, पल पल तोखे इंसानियत जी फिक्र आहे, पंहिंजा ॾंद बि शहीद कराए, तूं इन इंसानियत जी ख़िदमत करणु चाहीं थो, इन्हनि खे जहन्नम खां निजात ॾियणु चाहीं थो। छा बयानु करे, छा बयानु कजे। बहरहाल वक़्त जी पाबंदी ज़रूरी आहे। जे दीनदारी जे हवाले सां अवी कंहिंजो हक़ सम्झो था त मुकल्लिफ़ मख़लूक 2 आहिनि, इंसान जिन आहिनि, ऐं इन्हनि मंझां पहिरियों नंबर दीनदार मोहम्मद रसूल। दीनी मोहब्बत में पहिरीं पोज़ीशन मोहम्मद रसूल। 2 नंबर ते माइटी, खोलियो क़ुरान, सूरह अहज़ाब, अन्नबिय्यु औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम। माइटी कहिड़ी आहे? इंसान सोचे, सभ खां पहिरीं इंसान खे पंहिंजी जान वेझे हूंदी आहे। सभ खां पहिरीं इंसान पंहिंजे लाइ सहूलियत ॻोल्हींदो आहे। माइटी में सभ खां पहिरीं जान आहे, पोइ मिट माइट बाक़ी आहिनि। अल्लाह ताला छा थो फरमाए? अन्नबिय्यु औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम। मुंहिंजो नबी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अव्हां खे अव्हां जे जानियुनि खां बि वधीक वेझो आहे। व अज़वाजुहु उम्महातुहुम, ऐं उन जूं घरवारियूं अव्हां जूं माऊं। दुनिया में को बि मरी वञे थो, बेवाह छॾे वञे थो, उहा बेवाह इद्दत खां पोइ उन सां गैर मुहर्रम रिश्तो करे सघनि था, रिश्तो घुरी सघनि था, कंहिंसां निकाह थी सघे थो। पर मोहम्मद रसूल जूं घरवारियूं असां ऐं तव्हां सभिनि जूं अम्माऊं आहिनि, उम्मुल मोमिनीन आहिनि। छो जो अज़वाजुहु उम्महातुहुम, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण रिश्ते में असांखे असांजे जानियुनि खां वधीक वेझो आहे, ऐं उन जूं घरवारियूं असां जूं माऊं आहिनि। यानी असांखे जे मैटी जे एतबार सां बि मोहब्बत ॾियणी आहे त मोहम्मद रसूल हक़ लहणनि था, पहिरियों हक़ लहणनि था, अव्वल पोज़ीशन लहणनि था। 2 नंबर ते सीरत, किरदार। सीरत किरदार जी छा हैसियत आहे? दुनिया में त अलाए छा हो, जेके दुश्मनी जे इरादे सां ईंदा हुआ
तलवार खणी क़त्ल जे इरादे सां ईंदा हुआ। मोहम्मद रसूलुल्लाह जे मुरकंदड़ चमकंदड़ चेहरे खे ॾिसी करे इस्लाम क़बूल करे छॾींदा हुआ, कलमो पढ़ी छॾींदा हुआ। इन खां वधीक कहिड़ो अख़लाक़ तव्हांखे ॿुधायां। पंहिंजनि त मञो, प्राण बि तस्लीम कयो। ऐं जिन ग़ुलामी ॾिनी, 17 साल ग़ुलामी ॾिनी, उन्हनि खां बि सुवाल थियो त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अख़लाक़ कीअं हो। चवनि था असां ज़िंदगी में हिकिड़ो जुमिलो अहिड़ो बि कोन ॿुधो त चवे हा हीउ कमु हीअं थियणु घुरिजे हा, हीअं छो कई। असां अधु कलाक लाइ कंहिं होटल ते वञूं था, उहो वीचारो मज़दूर पंहिंजी रोज़ी करे थो, हलाल कमाए थो, असां उन सां छा हसर कयूं था। हीअ हालत आहे, हीअ प्लेट धोई आहे, हीअ मानी खणी अचबी आहे, हेतिरो देरि कबो आहे। ऐं सम्झां थो त जेतिरे क़दुरु दुनिया में नौकरनि सां ज़्यादतियूं थियनि थियूं न, एतिरो वॾनि माण्हुनि सां कोन थियूं थियनि। छो जो नौकर ते हर को चिड़ियल हूंदो आहे, पर जंहिं मोहम्मद रसूलुल्लाह वटि 17 साल नौकर जी हैसियत सां, ग़ुलामी जी हैसियत सां ज़िंदगी गुज़ारी, उहो जेको जुमिला बयानु करे चुको तव्हांखे ॿुधाए चुको। छा मक़ाम। ऐं ख़ुसूसन घरवारियुनि सां त इख़्तिलाफ़ रही रहे थो। सैयदा आयशा सां सुवाल थियो। असांजो इख़्तिलाफ़ अक्सर घर में घणो थींदो आहे, ॿाहिरि हर को भलो नज़र अचे थो, घर में को भलो आहे, पर मोहम्मद रसूलुल्लाह जे अख़लाक़ किरदार जे मुतालिक़ घणा सुवाल थियो सैयदा आयशा खां त नबी सां जो अख़लाक़ छा हो। सैयदा आयशा वटि उहे जुमिला न आहिनि जो बयानु करे छा थी चवे, ऐं अल्लाह जा बाना तो रब जो क़ुरान कोन पढ़ियो, क़ुरान छा बयानु कयो। व इन्नका लअला ख़ुलुक़िन अज़ीम, ओ प्यारा पैगंबर तुंहिंजो अख़लाक़ अज़ीम आहे। हीअ दुनिया केॾी आहे, इनखे अल्लाह साईं छा चयो, कुल मताउ दुनिया कलील। प्यारा पैगंबर ऐलान कर दुनिया कलील आहे, दुनिया कलील आहे, पर मोहम्मद रसूल जे अख़लाक़ जी वारी आहे। व इन्नका लअला ख़ुलुक़िन अज़ीम, ओ प्यारा पैगंबर तुंहिंजो अख़लाक़ अज़ीम आहे। 11,000 घर वारियूं, कंहिंखे चमाट बि न हुयूं। पूरी ज़िंदगी जांचे ॾिसो, लिखियलु आहे तारीख़ में, क़ुरान हदीस जे अंदरि अव्हांखे किरदार जे हवाले सां किथे बि का कोताही कोन मिलंदी। किरदार में विझे अवी हक़ सम्झो था मोहम्मद रसूल जो हक़ अथव। पंहिंजनि त मञो, परावन तस्लीम कयो। गैर मुस्लिमनि पंहिंजे किताबनि जे अंदरि बि मोहम्मद रसूलुल्लाह खे किरदार जे हवाले सां पूरी दुनिया जो पहिरियों नंबर बहितरीन इंसान करार ॾिनो। ख़ैर, किरदार जे हवाले सां बि मुहबत जो हक़ पहिरियों मोहम्मद रसूलुल्लाह लहनि था। तमामु इख़्तिसारनि पियो बयानु कयां, सम्झो इशारतनि पियो बयानु कयां। चौथे नंबर ते सूरत हुसन सूंहं, मोहम्मद रसूलुल्लाह जी सूंहं, जंहिंजे पघर में ख़ुशबू हुजे पोइ उनजी सूंहं जो अंदाज़ो छा था आणे सघो। सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन रसूलुल्लाह जी पघर खे बि गॾु करण जी कोशिशि कंदा, पर इस्तेमाल लाइ न। एतिरे क़दुरु अनमोल नादिर नायाब जो तबरुक ख़ातिर किथे थोरो हथ अची वेंदो त शीशी में रखी सालनि जा साल उनखे तबरुक ख़ातिर रखी छॾींदा। उनजे सूंहं जो अंदाज़ो जो सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन फरमाइनि था, चोॾींहं जे चंड खे ॾिसंदा हुआसीं त वरी मोहम्मद रसूलुल्लाह जे मुरकंदड़ चेहरे खे ॾिसंदा हुआसीं त मोहम्मद सां जो चेहरो वधीक चमकंदड़ ऐं मुरकंदड़ चेहरो। सैयदना हसन बिन साबित रज़ी अल्लाह ताला सूंहं छा बयानु कई, व अहसनु मिनका लम तर क़त्तु, ओ तो जहिड़ो सुहिणो मूं कॾहिं कोन ॾिठो। व अजमलु मिनका लम तलिद निसा, ओ तो जहिड़ो प्यारो कॾहिं मूं कोन ॾिठो। तो जहिड़ो प्यारो कंहिं माउ न ॾिनो। ख़ुलिक़्त मुबर्रअम मिन कुल्लि ऐब, ओ प्यारा, ओ सुहिणा तोखे ॾिसण सां ईअं लॻे थो ॼण अल्लाह तोखे ऐबनि खां पाक करे छॾियो। कअन्नका ख़ुलिक़्त कमा तशाअ, ओ सुहिणा तोखे ॾिसण सां ईअं लॻे थो ॼण जीअं रब खां तो जेतिरी सूंहं घुरी अल्लाह तोखे ओतिरी अता करे छॾियो। केतिरे क़दुरु सूंहं जे हवाले सां बि मुहबत ॾियणु चाहियो था। मोहम्मद सल्लम हक़ लहण था। आख़िरी नंबर मालदारी, इते थोड़ी परेशानी थी हूंदी, पर दोस्तो मालदार बि उहो वणे थो जेको ग़रीबनि मिसकीननि जी मदद करे। मोहम्मद रसूलुल्लाह सल्लम
हालांकि हुक्म भी आहे बदअल इस्लाम ग़रीबन वसयऊदुहा ग़रीबन फतूबा लिल ग़ुरबा। इस्लाम जी इब्तिदा भी ग़रीबन खां थी आहे, इंतिहा भी ग़रीबन में थींदी। पर विच में जेके मामला थिया उन्हनि ते गौर ॾिनो अथव। ऐलान करे छॾियऊं अवामा जेको मरी वञे कर्ज़ अथसि मां मोहम्मद सल्लल्लाहु अदा कंदुसि, मिल्कियत छॾे अवी खणोसि। सवे माण्हुनि जा ॾंड कफ़ारा भरियूं। अलाए केतिरा माण्हू जिन जूं दियतूं भरियूं। तारीख़ पढ़ो, क़ुरान हदीस पढ़ो, ख़बर पइजी वेंदी। क़त्ल जी दियत का मामूली दियत कोन हूंदी आहे, 100 उठ। ऐं जेके क़िस्म इस्लाम ॿुधाया अहिड़ा वठजनि। 7 खां 8 करोड़ रुपया खपनि, पोइ ग़ुलाम आज़ादु करायूं। अलाए केतिरा ग़ुलाम आहिनि। ग़ुलाम जी बि क़ीमत कॾहिं इन खां थोरी घटि, कॾहिं एतिरी। जे ग़ुलाम तजुर्बेकार आहे, हुनर ॼाणींदड़ हो, त इन खां बि मथे हुनजी क़ीमत ठही वेंदी। उन दौर जे इन मुख़्तसर अरसे जे अंदरि, 23 साल जे अरसे जे अंदरि जेका इंसानियत जी ख़िदमत मोहम्मद सल्लल्लाहु करे ॾेखारी, आउं चवां थो उन दौर में को मां जो लाल कोन्हे जो इन जो मुक़ाबिलो करे सघे। वक़्तु कोन्हे ऐं तव्हांखे छा ॿुधायां। 100 उठ हिकु जाइ ते नहर पिया थियनि। अलाए छा आहे। पढ़ूं ॾिसूं त मोहम्मद सल्लल्लाहु मालदारी में बि वॾो कमु करे ॾेखारियो, कमाल करे ॾेखारियो। असां जी 2 लख आमदनी हूंदी आहे न, असीं लख रखंदा आहियूं, लख खपाईंदा आहियूं। मोहम्मद सल्लल्लाहु ईअं कोन हो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि साहबा इकराम फरमाइनि था, पाण सां हिकु ॾींहुं विचीं जी निमाज़ पढ़ाई, निमाज़ खां पोइ फौरन घर ॾे रवाना थियो। फौरन हसबे मामूल असांखे परेशानी थी त अॼु रोज़ खां पाण मुख़्तलिफ़ आहिनि, जल्दी छो विया। इंतज़ार में हुआसीं मोटी अचनि त पुछूं। जॾहिं मोटी आया असां पुछा कई, ॿुधायूं त मुंहिंजे घर में कुझु खज़ानो पियल हो। मूंखे ख़ौफ़ थियो मतां मुंहिंजे घर में खज़ानो हुजे ऐं इन हालत में सिज लही वई। तंहिंजे करे मूं जल्दी उनखे ख़र्च कयो। पोइ दिलि बेउनी थी। मोहम्मद सल्लल्लाहु ख़र्च करे बेउना थींदा हुआ, असां ख़र्च करे परेशान थियूं था। फ़र्क़ु एतिरो आहे। मोहम्मद सल्लल्लाहु रखंदा त अलाए छा हो, रखियूं कोन। इन इंसानियत ते ख़र्च कयूं, अलाह जी मख़लूक ते ख़र्च कयूं। लिहाज़ा मालदारी जे हवाले सां बि मोहबत जो हक़ सम्झो था। मोहम्मद सल्लल्लाहु जो अथव। टाइम थी चुको आहे। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह ताला सही माना में असांखे क़ुरान हदीस जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िरु दावाना अल्हम्दुलिल्लाह।